औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में अवां सभिनी दोस्तनि भाइरनि ऐं भेनरनि खे भलीकार आहे। मां आहियां अवांजो पंहिंजो तामीर हुसैन। ऐं कीअं आहियो अवां सभु? उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अल्लाह पाक जे अमान में हूंदव। अॼु जो असांजो वीडियो आबदा परवीन जे बारे में थियण वारो आहे त आबदा परवीन लाड़काणे जे अली गोहर आबाद पाड़े में रहंदड़ हिकु रागी घराणे में 20 अप्रैल 1956 में संदसि जनमु थियो। किथे 1957 ईस्वी भी लिखियलु आहे। संदसि पीउ मास्टर ग़ुलाम हैदर लाड़काणे में मौसीक़ीअ जी तरबियत जो हिकु स्कूल हलाईंदो हो। मास्टर ग़ुलाम हैदर पंहिंजे दौर जो सुरीलो रागी हो। आबदा जी अमड़ मुमताज़ बेगम भी ॻाईंदी हुई। उन माहौल में आबदा अखियूं खोलियूं खेसि इब्तिदाई मौसीक़ीअ जी तालीम पंहिंजे घरां ई मिली। स्कूल में पढ़ण दौरान बाक़ाइदे ॻाइणु शुरू कयाईं। आबदा जे माइटनि लाड़काणे खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जहिड़ोक खेरपुर, सखर ऐं मटियारी में रहण खां पोइ हैदराबाद वसाई, जिते आबदा खे 73 या 1972 ईस्वी धारे रेडियो हैदराबाद जे म्यूज़िक प्रोड्यूसर ग़ुलाम हुसैन शेख हिकु फंक्शन में ॿुधो ऐं रेडियो ते अचण जी दावत ॾिनाईंसि। हुन आबदा परवीन जो आवाज़ु ॿुधी ॼाणी वरितो त आबदा महिनत सां वॾी मंज़िल माणे सघे थी। इहो ई सबबु आहे जो शेख साहिबु गहरी दिलचस्पी वठी हिन जी रहनुमाई करणु शुरू कई। उन वक़्तु म्यूज़िक डायरेक्टरनि उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद नियाज़ हुसैन ऐं मास्टर मोहम्मद इब्राहिम आबदा जी तमामु घणी रहबरी कई। नामियारो ब्रॉडकास्टर अलाए बख़्श बुखारी बि मथसि घणो महिरबान हो। उन्हनि सभिनी माण्हुनि गॾिजी सॾिजी हिन जे हर लिहाज़ खां तरबियत कई। सभिनी खां घणो हथु शेख ग़ुलाम हुसैन जो रहियसि। आबदा जे उचार ऐं अदायगीअ सवारण में हिननि का कसर न छॾी। हिन उस्ताद मेहर अली ख़ान लाड़काणे वारे खां बि सिखियो। तंहिंखां सवाइ उस्ताद सलामत अली ख़ान ऐं उस्ताद मोहम्मद जुमन जी बाक़ाइदे शागिर्दाणी बि बणी। आबदा परवीन जो रेडियो ते जेको सभ खां पहिरियों कलाम रिकॉर्ड कयो वियो उन जो शाइर मख़्तून अब्दुल गफ़ूर हमायूनी ऐं संदसि ॿोल हवा तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंदि कमंद विधा। उन खां पोइ संदसि आवाज़ में मियाँ साहिब ॾिने फारूक़ीअ जो कलाम रिकॉर्ड कयो वियो। मन घुरई मुश्ताक सां जीअरे जुदायूं कीम करे। उन वक़्तु रेडियो वॾी ॻाल्हि हूंदो हो। रेडियो वसीले हूअ थोरे वक़्त में तमामु घणी मशहूरु थी वई। हूअं बि इहो फ़नकार ख़ुशि नसीब लिखियो वेंदो आहे जंहिंखे बहितरीनु प्रोड्यूसर मिलंदो आहे। जेके बि मीडिया वसीले वॾा फ़नकार मक़बूल थिया आहिनि उन्हनि जी मक़बूलियत ऐं फ़नी पुख़्तगीअ में प्रोड्यूसरनि जो अहम किरदारु रहियो आहे। शेख साहिब न रुॻो आबदा परवीन खे उन मंज़िल ते पहुचायो, पर ॿिया बि केतिरा ई फ़नकार आहिनि जिन खे हुन अॻिते आंदो। उन्हनि में माई भाॻी ऐं एलन फ़क़ीर जा नाला मथां आहिनि। शेख साहिब अॻिते हली 1975 ईस्वी में आबदा सां शादी कई ऐं मथसि मुकमिल ध्यानु ॾियणु लॻो। शेख साहिब जी आबदा ॿी घरवारी आहे। आबदा परवीन रेडियो ते शाइरीअ जे मुख़्तलिफ़ सनफ़नि जहिड़ोक गीत, गज़ल ऐं काफ़ी कलाम ॻाइण सां गॾु अॻिते हली सूफ़ी बुज़ुर्गनि शाइरनि जे कलाम ॻाइण ते वधीक ध्यानु ॾिनो ऐं सूफ़ी बुज़ुर्गनि जी दरगाह ते ॻाइजंदड़ कलाम खे ॻाइणु शुरू कयाईं। उन्हनि कलामनि खे ॿिया फ़नकार बि ॻाईंदा हुआ ऐं रहनि था। इन्हनि कलामनि ॻाइण खां पोइ आबदा जी मक़बूलियत में तमामु घणो वाधारो थियो। हुन जॾहिं फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जे ॻायल सचल सरमस्त घेरोली ॻाई त घेरोली आबदा परवीन जी सुञाणप बणिजी वई। टेलीविज़न ते आबदा खां घेरोली मुमताज़ मिर्ज़ा साहिब ॻाराई। प्रोग्राम हो सिंध सिंगार। अहिड़ीअ रीति ॿिया बि केतिरा ई अहिड़ा कलाम आहिनि जेके ॿियनि फ़नकारनि पहिरियां ॻाया ऐं पोइ आबदा उन्हनि खे पंहिंजे अंदाज़ में ॻायो, जिन में फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जो ॻायल घूम चरखड़ा साइयां दा मोटण शाह ऐं ग़ुलाम हुसैन फ़क़ीर जो ॻायल घुंड खोल दीदार विखाओ में आया मुख वेखण वग़ैरह वग़ैरह अची वञनि था। आबदा परवीन खे मुल्की सतह ते मञाइण में टेलीविज़न जो वॾो हथु आहे। टीवीअ ते जॾहिं संदसि आवाज़ में 1986 में सुल्ताना सिद्दीकी घेरोली उर्दू प्रोग्राम आवाज़ अंदाज़ में हलाई त हूअ मुल्क जी कुंड कुछ ताईं पहुची वई। पोइ संदसि आवाज़ में ॿिया बि केतिरा ई उर्दू गज़ल रिकॉर्ड थिया। गज़लनि में ख़ासि करे नासिर काज़मीअ जो
गज़ल संदसि सुञाणप बणिजी वियो, जंहिंजा ॿोल अॼु बि हर कंहिं जे ज़बान ते अची वेंदा आहिनि। जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, संग हर शख्स ने हाथों में उठा रखा है। आबिदा परवीन रेडियो ऐं टीवीअ खां सवाइ कैसेट जी दुनिया में बि महान ॻाइणी बणिजी वई। सरकारी तौरु अवामी महफ़िलुनि में खेसि घुराइण एज़ाज़ सम्झणु लॻो। सिंध में शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं कलंदर लाल शहबाज़ जे मेलनि में संदसि मुस्तक़िल हाज़िरीअ खां सवाइ सिंध हुकूमत जी सक़ाफ़त खाते जे महफ़िलुनि जो लाज़मी हिसो बणिजी वई आहे। हुन सिंधी फिल्म धरती लाल कुंवार जा 8 नग़मा ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी मौसीक़ी में ॻाया आहिनि। उन्हनि नग़मनि मां 2 गाना मोहम्मद यूसुफ़ सां गॾु ॻाया हुआ। चारण फिल्म्स पारां जारी कयल उन फिल्म जा सभई नग़मा ॾाढा मक़बूल थी विया, जिन जा शाइर इमदाद हुसैनी, अब्दुल करीम गदाई ऐं शेख फयाज़ आहिनि। आबिदा परवीन जग मशहूर सूफ़ी शाइर मौलाना रूमीअ बाबति लंडन में ठहंदड़ फिल्म लाइ बि ॻायो आहे। हिन वक़्तु आबिदा परवीन सॼी दुनिया जी मञियल ॻाइणी आहे। संदसि मञोतीअ जो सबबु सूफ़ी शाइरनि जो कलाम आहे। सिंध जे सूफ़ी बुज़ुर्गनि खां सवाइ पंजाब जे सूफ़ी बुज़ुर्गनि ख्वाजा ग़ुलाम फरीद, बाबा बुले शाह, शाह हुसैन वग़ैरह जो कलाम ॻाईंदी आहे। हूअ सिंधी खां सवाइ उर्दू, सराइकी, पंजाबी वग़ैरह में बहितरीनु उचार सां ॻाईंदी आहे। जॾहिं उर्दू ॻाए त माण्हू सम्झंदा आहिनि त संदसि मादरी ॿोली ई उर्दू आहे। अहिड़ीअ रीति सराइकी ऐं पंजाबी बि बहितरीनु अंदाज़ में ॻाईंदी आहे। लफ़्ज़नि जी अदायगी तमामु घणी चिटी हूंदी अथसि। ॻाइण वक़्तु ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि खे बि झुमाए छॾींदी आहे। विजदानी कैफ़ियत में ॻाईंदी आहे। संदसि ॻाइण में रूहानी तमामु घणी आहे। खेसि गज़ल, गीत ऐं काफ़ीअ तोड़े वाई ॻाइण में तमामु घणी महारत हासिलु आहे। क्लासिकी तोड़े नीम क्लासिकी रमज़ू चङी रीति ॼाणे थी। ठुमरी बि वाह जी ॻाईंदी आहे। आबिदा परवीन जे ॻाइण वक़्तु माण्हुनि जी विजदानी कैफ़ियत में अचण जा हूअं त केतिरा ई मिसाल आहिनि, पर साल 2000 ईस्वीअ में अमेरिका जे शहर न्यूयॉर्क जे हिकु पार्क में थियल महफ़िल जो ज़िक्र कजे थो त उन महफ़िल में लॻभॻि 1 लख माण्हू आबिदा खे ॿुधी रहिया हुआ। आबिदा खे ॿुधंदे ॿुधंदे अंग्रेज़ नची नची बेहोश थियण लॻा त उतां जी पुलिस थरथले में अची वई ऐं बेहोशनि खे इस्पताल खणणु शुरू कयऊं। उन ते विजदानी कैफ़ियत में आयल माण्हुनि इस्पताल वञण खां इनकार कयो ऐं चयो त असां हिकु अणॼातल ऐं अणॾिठल दुनिया में पहुची विया हुआसीं, अवां असांखे उन दुनिया मां न कढो। आबिदा दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे, जिन में अमेरिका, इंग्लिस्तान, फ्रांस, मराकश, हॉलैंड, जापान, जर्मनी, कैनेडा, हिंदुस्तान, तंज़ानिया वग़ैरह वग़ैरह शामिल आहिनि। आबिदा परवीन घणे भाङे सूफ़ी बुज़ुर्गनि खे ॻायो आहे। उन्हनि मां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे सभिनी खां वधीक ॻायो आहे। रेडियो हैदराबाद ते शाह जे कुझु वायनि खे उर्दू तर्जुमे सां रिकॉर्ड कयो वियो। सिंधीअ में उस्ताद मोहम्मद जुमन ऐं आबिदा परवीन ऐं उर्दू तर्जुमो सुर्या हैदराबादीअ ॻायो। आबिदा जे आवाज़ में हैदराबाद रेडियो ते सिंधी ऐं सराइकीअ सां गॾु केतिरा ई उर्दू नग़मा बि रिकॉर्ड थिया। संदसि उर्दू नग़मो उस्ताद नियाज़ हुसैन जी मौसीक़ीअ में आरज़ू लखनवीअ जे शाइरी घेंगरवा बाजे छन छन ॾाढो मक़बूल थियो। आबिदा परवीन जे आवाज़ में शाह जो रिसालो रिकॉर्ड करायो वियो आहे, जेको तमामु वॾी कम जो आहे। इहो ई सबबु आहे त आबिदा खे वधि में वधि एवार्ड बि शाह लतीफ़ एवार्ड मिलिया आहिनि। पाण फ़राग़ दिलीअ जो मुज़ाहिरो कंदे ऐलान कयईं त हाणे शाह लतीफ़ एवार्ड मूंखे ॾियण बदिरां ॿियनि फ़नकारनि खे ॾिनो वञे त जीअं उन्हनि जी मञता थिए। खेसि ॿियनि एवार्डनि में सचल सरमस्त एवार्ड 1980 ईस्वीअ में मिलियो। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन पारां 1980 ईस्वीअ में सोहिणी एवार्ड, 1986 ईस्वीअ में पाकिस्तान सरकार पारां मिलियल प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवार्ड वग़ैरह शामिल आहिनि। खेसि राग जी राणी बि सॾियो वञे थो। तंहिंखां सवाइ खेसि सिंध जे उम्र कुलसूम ऐं मारीअ जा लक़ब बि ॾिना विया आहिनि। आबिदा परवीन उहा ॻाइणी आहे जंहिं जेको बि नग़मो ॻायो सो मक़बूल थियो आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि हूअ ईअं ई ॻाईंदी हले ऐं सदा आबाद हुजे ऐं पंहिंजे सिंध जो ऐं पाकिस्तान जो